अस्सलाम यूट्यूब साथियों, अॼु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खां हटी करे हीअ जेको आहिनि ॿई रिसाला आहिनि। अॻ में जेके मां बि उर्दू रिसालनि जो तारीफ़ ॾींदो आहियां, उर्दू रिसाला तव्हांजा ॾाढो पेश कंदो रहियो आहियां। पर हिन दफ़े जेको आहे सो हीअ जेके आहिनि सो रिसाला सिंधी में आहिनि। अॻ में बि हिननि जो मां तारीफ़ ॾेई चुको आहियां अमरता जो, पर हाणे बि नवां जीअं आया आहिनि त जनवरी फरवरी जो शुमारो आयो आहे। हाणे मार्च आहे, मार्च जो बि अचण वारो आहे, पर फ़िलहालु अॼु जेको आहे सो 3 मार्च ते मां हीअ जेको आहे सो वीडियो तव्हां लाइ ठाहियां थो पियो। तव्हां ॾिसो था पिया जेको मुंहिंजो टाइमिंग आहे अपलोड जो 6 खां 7 जे विच में मां डेली अपलोड कंदो आहियां वीडियो, छो त यूट्यूब जी क्राइटेरिया आहे त तव्हां इन टाइम ते वीडियो जंहिं टेप ते रखो था उन ते रखंदा अचो। सो बेलोस ख़िदमत बग़ैर कंहिं लोभ लालच जे कयूं था पिया, कंहिंमें का बि लालच कोन्हे। हीअ 136 शुमारो आहे ऐं 137 ॿई रेगुलर पर्चा, ॿई हिकिड़ो हीअ रेगुलर अमरता, ॿिया बि जेके आहिनि सो अचनि था पिया रिसाला। सारंगा हूंदो उहो बंदि थी वियो, सिंधी ॿोली अचे थो पियो, ऐं जेको आहे सो झूंगा जे नाले सां बि हिकिड़ो अचे थो जेको सांगण में निकिरंदो आहे। ऐं ॿियो रिसालो हुयो उहो बि ॾाढो सुठो जेको आहे सो गवर्नमेंट कढे पई सिंध जेको अदबियात जे नाले सां सिंधी, पर हाणे जेको आहे सो रिसाला ॼण न जे बराबरि। अॻे सोजरो सुहिणी अहिड़ा नई ज़िंदगी हाणे जीअं महीराण अचे थो, अहिड़ा रिसाला अचनि पिया। वीडियो जो आगाज़ कंदे हिकिड़ो नंढो अर्ज़ु, वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक। साथियो हीअ आहे तारीफ़ कराईंदो हलां अमरता जनवरी जो शुमारो जेको आहे सो फक़ीर ढोल साईं जेको आहे सो ॾाढो भलो माण्हू जेको हिन खे रेगुलर कंदो थो अचे। हीअ हिन जो ॾस पतो आहे, अगरि घुराइणु चाहियो सालियाना फीस बि आहे ऐं माहवार क़ीमत बि आहे। घुराइणु चाहियो इदारे खे लिखो, फ़ोन कयो, कॉल करे घुराए सघो था। भलो माण्हू आहे ऐं रिस्पॉन्सिबल ॾाढो मिठड़ो माण्हू। हीअ जेको आहे सो उन जा संभालींदड़ रिसाले जा बाक़ी मवाद कहिड़ो कहिड़ो आहे छो तव्हांखे ॿुधाईंदो न। एडिटोरियल आहे उहो लाज़मी हूंदो आहे, ऐं चूंड सिंधी क्लासिकी शाइरी दादर फ़क़ीर जो कलाम आहे। ऐं ॿियो आहे अर्पना अमरता सथ मखदूम मोहम्मद ज़बान तालिबुल मौला जे नाले। नई साल लाइ सबक़, नए साल लाइ सबक़ अहमद सलीम शेख यादि शाह रसालो इसाक मंगने जो मज़मून आहे। मुंहिंजी अदबी ज़िंदगी जी इब्तिदा गादशाह मार्केट मोहम्मद हनीफ़ सनाई। ऐं जेको आहे सो हीअ ट्रिब्यून आहे पतरस बुखारी, अनवर पीरज़ादो, सईद जवान नकवी, 16 डिसंबर सिंधी खेत्र जो मोतबर नालो सईद मेमण। हीअ जेको आहे सो हिन जा सजणा ऐं समाज हिकु क़दफ़े दर्द कथा ज़ेब सिंधी सारवणियूं ऐं सिहत थञ माउ जो खीर डॉक्टर नज़ीर अहमद चारण जंहिंजो हीअ जेको आहे सो आहे। ऐं ॿियो हीअ फीचर जेको आहे साथियो हिन में आहे, ऐं वरसी रोहण राण मुंडमाणे जी हिन जे नूरदास शाह जे हवाले सां वरसी ऐं फुलवारी शाइरी जी। साथियो हीअ जेको आहे सो फुलवारी जेके शाइर आहिनि, नवां शाइर पुराणा शाइर ऐं अमरता शाइर बख़्शल बाग़ी। ऐं ॿियो हीअ आहे जेको आहे तज़ियो रवायती जदीद हसासियत सां रंगियल शाइरी, पग छोड़े पंध पिया ऐं नई ख़ुशबू शुबा जो किताबु, कलम निकोर नावल, तुरम निकोर नावल जो पहिरियों छहों भाउ अकबर सुमरो, कहाणियूं हीअ कहाणीकार जेके आहिनि सो जेको एहसान आकाश तर्जुमो कयो आहे, जमील अहमद आबिद उनर ॻाल्हि किताबनि जी। हीअ ॿियो हीअ जेको आहे सो नावल हाइपर सुमद हिकु नज़र अब्दुल करीम सलाम। साथियो हीअ जेको सिट आहे तव्हां ॾाढो पेश कयो, उहो हीअ रिसालो जेको आहे सो सुठो आहे, ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं बज़री ॻाल्हि इहा आहे त साथियो माफ़ु कजो बैकग्राउंड आवाज़ पियो थो अचे, इन करे ॾींहं जो मां जीअं हूंदी आहे त ॾींहं जो घटि वीडियो ठाहियां, पर कॾहिं कॾहिं मजबूरी ठाहिणी थी पए। सो इन करे हीअ रेगुलर पर्चो अचे थो पियो, रेगुलर शाइर थिए थो, इहा ई सुठी ॻाल्हि आहे। छो त हर महीने असांखे नयूं लिखणियूं, नवां लेखक, नवां मवाद मिले थो, नई सोच मिले थी शाइरी में, कहाणी में, अफ़साने में, नाविल में, मज़मून जी सूरत में असांखे सुठो मवाद मिले थो पियो। सो रिसालो ॾाढो सुठो आहे, जिते तव्हां ॿिया किताब घुरायो था, माहवार घुरायो था, पढ़ो था पिया। 160 168 पेज ते मुश्तमिल आहे, सुठो आहे सिंधी अदब जी सपोर्ट लाइ। अगरि सिंधी अदब खे प्रोमोट करण जा नयूं नकोर लिखणियूं पढ़णु चाहियो त घुराए सघो था, कॉल करे तव्हांखे इदारो मोकिलींदो। ॾाढो भलो माण्हू बार बार इहो दुहिराए थो, इन जो लिखणियूं मवाद असांखे इहो आहे त नयूं लिखणियूं मिलनि थियूं पियूं। अमरता अॻ में भिटाई नंबर आयो ॾाढो ज़बरदस्त आहे, इन खां अॻ में असांजो जेको आहे सो नंबर ख़ासि हुयो। अहिड़ा इलाही नंबर हुनजा जेको आहे सो वलीराम वल्लभ कार्नर हिन जो आयो, ईअं ॾाढा सुठा पर्चा शाया कनि था पिया। ॿियो हीअ आहे फेबरवरी जो शुमारो,
जेको आहे सो साथियो हीउ फेबरवरी जो शुमारो आहे अमरता जेको आहे सो 2024 137 शुमारो जीअं 136 शुमारो 137 जेको आहे सो मां ॻाल्हि कयां रेगुलर हाणे अॼु जेको आहे सो तव्हां वीडियो ॾिसो पिया 3 मार्च जी जी त मूं रिकॉर्डिंग कई 2 मार्च जी पर हीअ तव्हां ॾिसो पिया अॼु 3 मार्च ते सो जेॾीमहिल तव्हां टाइम जिते महिल ॾिसो बाक़ी हीअ जेको आहे सो तारीफ़ थोरो कराईंदुसि ज़रूरी सम्झंदुसि छो त हिन में ॾेखारींदुसि लिखणियूं कहिड़ियूं कहिड़ियूं शामिल आहिनि एडिटर एज़ादी फ़क़ीर सरकारी सथ में मंज़ूर जंहिंखे मिठल जसकानी फ़क़ीर शहरवाद भर्त अरफानी मेमर रज़ाक राज़मंद लिगारी हीअ काल आहे एड्रेस आहे ॾस पतो आहे घुराइणु चाहियो वठणु चाहियो त साम्हूं आहे ऐं हीअ जेको आहे सो सिट्राव आहे अहमदबार बहारे जून बहारे जून जूं ॻाल्हियूं ऐं थाइन जोयो जीवान थानी जोयो जीवान किबला से मुर्ता ॾाढा ई मुतरम साईं सोज़ हलाई जिन्ना बन्या ऐं जेको आहे सो न्यापो ही अली दो साजिद अमिताभ बच्चन मुंहिंजो बाबा हिकु शाइर लेखक थियण जी रोहिदाद मीलान कुंडरा हबीब सर रसूल मेमर रोशनी जो प्यामर मनोज सराज मज़मून इसाक मंगरे जो माय डियर लतो ऐं हीअ जेको आहे तारीख़ तर्जुमो गुलाम मुर्तज़ा भुट्टो कर्नल मेहो में दुश्मनी मोहम्मद अहमद मंसूर अब्बासी ऐं ॻाल्हियूं हैदराबाद जूं पहिरियों यादुनि जा महल शौक़त अली शौक़ जो मज़मून मींहं कहाणियूं वॼण उतर वाह आदर्श ॾाढो सुठो शिकारपुर जो साथी ॾाढो भलो लिखंदो आहे इन असां ख़ासि करे पढ़ंदा आहियूं वर्सी साहिब करात रांदी कौसर हलाई ऐं खिराज छोलिन बद छेर मीर हसन आरीसर जो मज़मून ऐं हीअ आहे डायरी लॉक बुक नसीर सुमरो तर्जुमो नुवान जे नाले ख़त बख्शल भाई रायन मारिया रलके ऐं मुल्तान सां मुलाक़ात सजा हुसैन ख़ासि केली ऐं जेको आहे सो नुक़्ते नज़र अफ़साने अदब बिल्लो दादा अयाज़ कादरी अदील अहमद मेमण आख़ूंद अफ़साना ख़िज़र हयात अमरता शाइर साहिर राव हीअ फुलवारी शाइर जेके हीअ असांजा नौजवान शाइर में तुरम निकोर नावल जो 7 बाब अकबर सूमरो कहाणियूं निसार ख़ान नंगच तर्जुमो किनो रत चौथी दी डॉक्टर परवीन मूसा मेमण ऐं कशकोल माण्हू साईं जहिड़ो माण्हू 4 कहाणियूं नसीम लिगारी हुमेरा गुल ऐं रहमत पीरज़ादो इन जा मज़मून ही शामिल आहिनि हिन में फेबरवरी जे शुमारे में वरी जेकर मार्च जो शुमारो हाणे अनक़रीब ईंदो वरी हुनजो तारीफ़ रखिबो हीअ भई रसालो ॾाढो सुठो रेगुलर हिकिड़ी इहा त ख़ासि ॻाल्हि रेगुलर अचे थो सो नवां लिखंदड़ उहे बि लिखंदा रहंदा वरी रसालो अचे थो शायदि ॿिया बि रसाला अचनि था मھراڻ बि अचे थो ऐं सिंधी ॿोली आहे उहो बि 6 माही आहे पर रेगुलर न आहे मھراڻ रेगुलर 3 माही आहे पर माहवार ईअं को रेगुलर न आहे वेंदे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा वॾा साथियो महिरबानी